कड़ी ख़ुदा बख़्श भटो में शहीद राणी बेनज़ीर भटो जी मज़ार अॻियां लेडी हेल्थ वर्कर्स पंहिंजे मुतालिबनि जी मन्नता ऐं खेनि PPHI में ज़म करण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ ज़ोरदार एहतजाजी मुज़ाहिरो। कड़ी ख़ुदा बख़्श भटो में शहीद राणी बेनज़ीर भटो जी मज़ार अॻियां लेडी हेल्थ वर्कर्स इत्तिहाद पारां पंहिंजे मुतालिबनि जी मन्नता ऐं खेनि PPHI में ज़म करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज दौरान लेडी हेल्थ वर्कर्स हथनि में प्ले कार्ड खणी हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। एहतजाज सबबि कुझु देर लाइ शहीद राणी बेनज़ीर भटो जी मज़ार जो मुख्य गेट बंदि कयो वियो, जॾहिं त बाद में गेट खोलियो वियो। इन खां पोइ लेडी हेल्थ वर्कर्स शहीद राणी बेनज़ीर भटो, शहीद ज़वार फ़ख़्र अली भटो, शहीद में मुर्तज़ा भटो, शहीद शाहनवाज़ भटो ऐं बैरम नसरत भटो जे मज़ारनि भरिसां वेही पंहिंजो पुरअमन एहतजाज जो कारण करायो। इन मौक़े ते लेडी हेल्थ वर्कर्स इत्तिहाद ज़िले कंबर शहदाद कोटरी सदर मैडम लाल ख़ातून मुग़िरी ऐं ॿियनि अॻवाननि ख़िताब कंदे चयो त लेडी हेल्थ वर्कर्स खे नौकरियूं शहीद राणी बेनज़ीर भटो ॾिनियूं हुयूं, जंहिंजो मक़सदु मुल्क जी औरतुनि खे बाख़्तियार बणाइण ऐं खेनि रोज़गार जा मौक़ा फ़राहम करणु हो। इन्हनि चयो त लेडी हेल्थ वर्कर्स सख़्त गर्मी, बरसाति, तूफ़ान ऐं ॾखिण हालतनि बावजूदु ईमानदारी सां पंहिंजूं ज़िम्मेवारियूं निभाईंदियूं आहिनि, पर उन जे बावजूदु खेनि घटि पघार ॾिनी वञे थी ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हुकूमत तरफ़ां साणनि नाइंसाफ़ियूं कयूं वियूं आहिनि। संदन चवणु हो त सिंध हुकूमत हाणे बिना कंहिं जवाज़ लेडी हेल्थ वर्कर्स खे PPHI में ज़म करण जो फ़ैसिलो कयो आहे, जेको खेनि कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। इन्हनि चयो त असीं सिंध हुकूमत जा मुलाज़िम आहियूं, त उन करे PPHI में ज़म थियण लाइ तयारु न आहियूं ऐं हुकूमत जे फ़ैसिले खे मुकमल तौरु रद्द करियूं था। लेडी हेल्थ वर्कर्स चयो त हू पंहिंजी दावण खणी शहीद राणी बेनज़ीर भटो जी मज़ार ते पितियूं आहिनि ऐं जेकॾहिं सिंध हुकूमत पंहिंजो फ़ैसिलो वापसि न वरितो त पोइ सॼे सिंध में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो, जंहिंजी ज़िम्मेवारी हुकूमत ते हूंदी।